अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अहलन व सहलन या हबीबी। दोस्तों छालन मां या अरबाब अली तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल जीअं लतीफ़ व्लॉग। दोस्तों ख़ुशि वेठा आहियो, सभु ख़ैरु? अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा करम लॻा पिया आहिनि। हीउ शाम जो मंज़रु लॻो पियो आहे, तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां। हीअ साईं घर खां ॿाहिरि साम्हूं साम्हूं हे वणकार लॻी पई आहे। हीअ साईं कणिक जो फ़सुलु मुंहिंजो आहे भाउ इब्राहिम जो गॾियल, ऐं माशाअल्लाह सुठो थियो आहे। केॾो न सरसब्ज़ लॻो पियो आहे, उहो उन शाख ताईं साईं जेको सो आहे 2 एकड़ खनि असांजा आहिनि, ऐं तमामु बहितरीनु कणिक जो फ़सुलु हल थियो आहे ऐं ॾिसण वटि आहे। ऐं दुकान जे पासे में बीठो आहियां, ऐं भाउ जो दुकानु आहे, ऐं माशाअल्लाह पाण बि वीचारो वेठो आहे कुर्सीअ ते। सो दोस्तों ही शाम जो टाइम पंहिंजे ॻोठ में पंहिंजे आस पास में घुमंदड़ तव्हां बिल्कुलु ही ॾिसी रहिया आहियो। हीअ निम जो वणु आहे, हीअ निम जो वणु आहे। हीअ साम्हूं जेको फ़सुलु आहे कणिक जो सरसब्ज़ लाइक़ु लॻो पियो आहे, तमामु वणंदड़ आहे। नज़ारा ॾिसो त सही, वाह साईं वाह, बिल्कुलु ही तव्हांखे वणंदा, तव्हां ॾिसो त सही। ऐं हीअ शाम जो सिजु लहंदड़, हीअ सिजु लहे पियो, ऐं हीअ जेको सो ॻोठ खां मथे जेको सो मंज़रु आहे। ऐं असां बि हाणे कणिक जे फ़सुल मां ॿाहिरि निकिरूं पिया। हा साईं निकिरूं पिया। अञा ही नंढड़ा जेके आहिनि माशाअल्लाह, ही साईं नंढड़ा केॾा सुठा आहिनि। सो दोस्तों अची वियासीं वरी जावेद जी दुकान ते। ही जावेद साईं नंढड़ो असांजो रिश्तेदार आहे, हिन जी जेका सा महिनत करे पंहिंजो दुकानु खोलियो अथसि। ऐं हीउ चौंक असांजो आहे ॻोठ गांचा जो। ही पीपल्स पार्टीअ जा झंडा ऐं सिंधु देश जा झंडा लॻल आहिनि। ऐं हिते जेको सो सिंधी कम्यूनिटी सभु रहूं था। ही असांजो बहादुर गांचो जेको ही पंहिंजे जेको सो ॿुधाए पियो हाल अहवाल, ऐं हाल अहवाल ॿुधाए पियो, चवे पियो त जेको सो पीपल्स पार्टीअ मां उमेदु रखां थो त मुंहिंजे छोकिरे खे नौकिरी ॾिनी वञे। हीअ साईं जावेद जो दुकानु आहे साम्हूं, हीअ रक्शो पुणे जो आहे। हा माशाअल्लाह, हीअ नौजवान हीअ साईं बहादुर जो पुटु अथव। साईं जो नालो आहे साजिद या सजाद चवंदा आहिनि। ऐं हीअ साईं सिकंदर गांचो फ़कीर ख़ुदा बख़्श पुटु छोकिरा माशाअल्लाह। हीअ साईं नवाज़ भाई अटे जी चकी हलाए जेको सो हाणे पंहिंजी रोज़ीअ सां माशाअल्लाह मशगूल आहे। हीअ त शाम जे टाइम में ही जेके कम वारा माण्हू आस पास में जेके रहनि था, इहे अचनि पिया वञनि पिया होटल ते। हीअ शाम जो टाइम आहे, ऐं से तमामु जेको सो ख़ूबसूरत मंज़रु लॻो पियो आहे। हीअ साईं असांजो पन फ्लैट आहे, साईं जलाल महमूद शाह जा कैंडिडेट जेके बीठल आहिनि उन जो। ऐं हीअ परियां जेको दुकानु आहे न साईं, इहो डॉक्टर जी क्लिनिक बि आहे। ऐं परियां जेको सो सेठ ग़ुलाम क़ादिर वेसाणीअ जो दुकानु आहे, खीर जो किरियाना जो। दोस्तों बसि शाम जो टाइम थियो असांजो चकर ॾियूं। सो हाणे असीं पाण बि चकर ॾियूं, तव्हांखे घुमायूं था। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो। दोस्तों असांजे चैनल जीअं लतीफ़ व्लॉग खे सब्सक्राइब कयो, जेके नवां आहियो सब्सक्राइब कयो, ऐं लाइक कयो, शेयर कयो। सो दोस्तनि जी महिरबानी, सपोर्ट कयो, तव्हांजी स्पेशल महिरबानी। अलाह साईं ख़ुशि कंदो आहे। हीअ साईं साजिद जेको सो कचहरी ॿुधाए पियो त कराचीअ में रहंदो आहियां, कराचीअ में कारोबार कंदो आहे खीर जो। सो साईं हुन सां गॾोगॾु सिकंदर उस्ताद बीठो आहे, इहो बि ड्राइवर आहे, ऐं इहो बि ड्राइवरी करे करे कंदो आहे। हीअ साईं आहे ख़ालिद लाखो, हिन जी जेका असां शादी थियणी आहे राति जो, हिकु राति अञा अधु पोइ ते आहे, इंशाअल्लाह शादी कंदो। उन सां गॾोगॾु हीअ साईं जेको सो हीअ थोरो मोटो जेको ॾिसो था न, इहो आहे अनवर। हीअ साईं असांजो मोहम्मद, हीअ साईं जेको सो आहे कस्टमर आहे चांहि पीअण वारो। नवाज़ भाई जी चांहि तमामु सुठी आहे ॻोठ गांचा स्टॉप ते। हीअ अनवर साईं हला कामरेड मुफ़्त जी मानी खा। सो साईं हीअ मुफ़्त जी मानी चांहि, मुफ़्त जी चांहि पियो वञे माशाअल्लाह। अलाह साईं ख़ुशि कंदो हर कंहिंखे। हीअ साईं शाम जे टाइम में नंढड़ो वीडियो तव्हांजे दोस्तनि जे लाइ न, अलाह कंदो तव्हांखे वणंदो। नवाज़ भाई जी होटल, हीअ उन जूं मेयूं, भाउ वॾो अथसि रजब, उन जूं मेयूं आहिनि साईं। ऐं सही असांजो फालाट मुनवर, उस्ताद मुनवर, ऐं जेको हिन दुकान जे साम्हूं बीठो आहे ग़ुलाम जे दुकान जे साम्हूं। ऐं हीअ साईं आहे रिंदा, वरी ॿियो जो ठीकु आहे। हीअ साईं ग़ुलाम जेको सो खीर पियो खपाए, माशाअल्लाह महिनती आहे वीचारो यार, शाबस अथसि। ऐं अॼुकल्ह नौजवाननि में इहा शइ घटि हूंदी आहे, पर हाणे हीअ वॾी उमिरि जो थी। हीअ पासे में भाउ अथसि शबीर, खीर जो वापारु कंदा न, अधु मण 30 किलो डेली पंहिंजो खपाइनि था, रोज़ी कनि था। ऐं उस्ताद मुनवर खीर वठी वञे चांहि जे लाइ,
चांहि जो मवाली, हा हा मूंखे ख़बर आहे तूं चांहि जो मवाली आहीं ऐं तूं चांहि वञी पीअंदे। सो हीअ त चांहि जो मवाली, हीअ साईं शबीर हिन जो आहे गुलाम क़ादिर भाउ। हीअ अथसि हिन हीअ रिंदो आहे अधो, हिन जो नालो मूंखे विसरी वियो आहे। ऐं बहरहाल हीअ साईं हाजी बचल जी जेका सा आहे लांडी, जंहिंमें दुकानु अथसि ऐं उन सां गॾोगॾु हज में दुकानु आहे, होटल बि आहे हिननि जी, ऐं ॿ टे वण पोखियल आहिनि रोड सां, लिंक रोड। हेॾां साईं इसरार अली शाह, हेॾां साईं गाज़ी ख़ान, इसरार अली शाह। साईं कहिड़ा हाल आहिनि साईं? दुआ लॻी पई आहे, सभु खे लॻो पियो आहे। हीअ छा छोकिरा वेठा आहिनि, हीअ छा पियो ॾीं? असां ही सामान पियो ॾियूं ग्राहकनि खे। हाणे असां बि था वञूंसि, ॾिसूं हाणे केॾी महिल असांखे टाइम थो मिले, हिते असांखे बीहणो पवंदो आहे सामान जे लाइ। हीअ साईं ॻोठ जो माना जेको सो मेन दुकानु आहे, दुकानु जेको सो हलंदड़ु आहे माशाअल्लाह। डेली हिन जी रोज़ी तमामु सुठी थींदी आहे। हिन में दवाऊं बि आहिनि, पेट्रोल बि अथसि, ईज़ी लोड वग़ैरह बि रखंदो आहे। हीअ साईं छोकिरो आहे रिज़वान भाई साईं। सो हीअ तमामु साईं पंहिंजो महिनती आहे, राति ॾींहुं पंहिंजो महिनत करे पंहिंजो रोज़ी कमाइनि था माशाअल्लाह। असीं नौजवाननि खे सलाम पेश कंदा आहियूं त जेके पंहिंजी हिमत करे अचनि था। हीअ भाउ साईं ने खां सैयद अली नवाज़ शाह, हीअ साईं कारोबार कंदो आहे शकरनि में माशाअल्लाह। साईं असांखे सामान ॾियो, हीअ सामान कयो। हीअ उस्ताद दिलबर चिंगचीअ वारो, हीअ उस्ताद दिलबर आयो आहे दुकान ते सामान वठणु ऐं हाल अहिवाल वठे पियो। ऐं माशाअल्लाह वक़्त जे हिसाब सां सभु को साईं आहे। हीअ साईं सामान असां वरितो आहे, बेदा वरिता अथऊंसि, टोश ऐं अलाह साईं टाफियूं ॿारनि जे लाइ, सयूं ऐं हा सयूं बिल्कुलु, ऐं खंडु वग़ैरह साईं खईंसो। हाणे शाम थी वई आहे ऐं सोचियोसीं त हाणे घर ॾे वञूं। सो हीअ नंढो वीडियो तव्हांखे ॾेखारियूं। माशाअल्लाह ही नंढड़ा ॻोठ जा ॿार ईंदे वेंदे माशाअल्लाह ख़ुशि लॻा पिया आहिनि। दोस्तो जिते बि हुजो ख़ुशि हुजो माशाअल्लाह। ही वीचारा कंफ्यूज़ थी विया आहिनि त असांजी वीडियो न भरे। वाह अञा मथे कंधु त कर, तूं खिली थो। सो के त खिलनि पिया की कंधु हेठि कयो आहे न, माना ॾिठो वियो आहे त कैमरा खां सभु को लहाराए थो। अलाए छो असांजा ॿाहिराणे माण्हू ॼट